मीरपुर माथेले जी डीसी कॉम्प्लेक्स में ज़िले इंतजामिया ऐं मुख़्तलिफ़ सनती इदारनि जी साकार सां 3 ॾींहनि वारे शानदार गुलनि जी निमाइश मुनक़िद कई वई। इन निमाइश में रंग बिरंगी गुलनि जी ख़ुशबू ऐं ख़ूबसूरती ते हर ईंदड़ महिमान खे ख़ुशबू सां वासे छॾियो। निमाइश में गुलाब, चंबेली, मोतिया ऐं ॿियनि केतिरनि ई क़िस्मनि जा दिलकश गुल रखिया विया जेके बहार जी मौसम जी ख़ूबसूरतीअ खे चार चंड लॻाए रहिया हुआ। गुलनि जी तरतीब अहिड़ी त हसीन नमूने सां कई वई जो लॻो ॼण फितरत पंहिंजे रंगनि सां हिकु ज़िंदा तस्वीर ठाहे छॾी हुजे। उन मौक़े ते डीसी घोटकी मंज़ूर अहमद कंडराणी, एडीसी माजिद हमीद गुलनि जी लॻायल निमाइश जो जाइज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर चयो त गुल इंसान जे ॾुख सुख जा साथी आहिनि। जेकॾहिं असां धरतीअ खे खुशहाल ऐं ख़ूबसूरत ॾिसणु चाहियूं था त असांखे वधि खां वधि गुल ऐं ॿूटा पोखे उन्हनि जी सार संभाल करणु घुर्जे। निमाइश में शहरियुनि, शागिर्दनि ऐं फितरत सां मोहबत कंदड़ माण्हुनि वॾे अंग में पिणु शिरकत कई। माण्हुनि गुलनि सां तस्वीरूं कढायूं ऐं फितरत जे हिन हसीन तोहफ़े मां लुत्फ़ अंदोज़ थिया। तक़रीब जो मक़सदु न सिर्फ़ शहर जी ख़ूबसूरती खे उजागर करणु हो पर माण्हुनि में गुलनि ऐं माहौल सां मोहबत पैदा करणु पिणु हो। जो है ना दाखिल हुए डीसी ऑफिस घोटकी मीरपुर माथेलो में। बड़ा बहुत अच्छा लगा, बड़ी अच्छी सजाई गई है ये ऑफिस आज मुख्तलिफ़ फूलों से, रंग बिरंगी फूल, मुख्तलिफ़ अक़साम। तो बड़ा अच्छा लगा, न सिर्फ फूल बल्कि बहुत ही खुशबू हर तरफ जो है फैली हुई है। बड़ा अच्छा इक़दाम है और हम मुबारकबाद देते हैं डीसी ऑफिस उसके पूरे अमले को, ख़ासतौर डिप्टी कमिश्नर साहब को। बड़ा अच्छा इक़दाम किया है। चाहें कि मज़ीद और जो है पूरे ज़िले में और जो है ऑफिसेज़ है वहाँ पर भी इस तरह की कोई नुमाइश की जाए और ये कम्युनिटी तक जाके पहुँचे, फैले, ताकि ये शऊर आए न सिर्फ ये फूल बल्कि दरख्त भी उगाए जाए। ये मौसम भी है दरख्त उगाने की। बहरहाल बड़ा अच्छा लगा, बहुत शुक्रिया। 3 ॾींहनि ताईं जारी रहंदड़ हिन गुलनि जी निमाइश मीरपुर माथेले जी सक़ाफ़ती ऐं समाजी सरगर्मियुनि में हिकु ख़ुशगवार इज़ाफ़ो साबित थी। जिथे हर तरफ़ गुलनि जी ख़ुशबू, रंगनि जी रौनक ऐं मुस्कुराहटनि जा मंज़र ॾिसण वटां आया।